जॾहिं असांजो फ़ैसिलो कयो हो तॾहिं असां क़ुरान खे मान दी इज़त ॾिनी पर असीं सम्झूं था असां तमामु वॾी ग़लती कई साईं मुराद अली शाह ते भरोसो करे जेको हुनजे क़ुरान ते भरोसो कयो। क़ुरान सचो आहे, साईं जिन कूड़ा हुआ इन करे उहे कूड़ा थी पिया ऐं हाणे अगरि थींदा त क़ुरान सचो आहे, क़ुरान खे असीं मञंदासीं। बाक़ी अगरि क़ुरान खणी कंहिं वञे ऐं केरु चएसि त तूं हराम खा त उहो जाइज़ त कोन थींदो। पीपल्स पार्टी सां असांजी कॾहिं मुफ़ाहमत हुई ई कान, जेकी बिरादरी लेवल ते बिरादरी बि कान हुई, बिरादरी बि कान हुई। ही हिकु पाक किताब खे मान ॾियणु हो, उन जाते ॿियो केरु बि हुजे हा उहो हुजे हा। असीं ज़ात परस्त सैयद परस्ती वारे ई शइ में बिलीव ई कोन कयूं। इहा शइ इहा अगरि हुजे हा त अॼु असीं साम्हूं न बीहूं हा। इहा ॻाल्हि हुई कान, इहा हिकिड़ी शइ खे मान ॾियणो हो। उन में इलाही ज़ामिन विच में पिया हुआ, उन्हनि सभिनि ज़ामिननि जेके विच में पिया हुआ जिन जी मार्फत सॼो इहो कमु थियो उहे बि माफ़ी वठी विया। मुराद अली शाह असांखे अप्रोच कयो मुख़्तलिफ़ फॉर्मनि जे तरफ़ां, दोस्तनि जे तरफ़ां, त असां सियासी मुआइदो था कयूं। सियासी मुआइदे में उन चयो मूंखे पीपल्स पार्टी वॾे वज़ीर जे लाइ मुंतखिब करे पई ऐं ज़मीनी इलेक्शन आहे, ज़मीनी इलेक्शन में मुंहिंजो फार्म जेकॾहिं बहाल थी वियो, तव्हां विड्रा करे वियो, तव्हां मुआइदो थो कयां, तव्हां वॾे वज़ीर थियण खां पोइ मंसूर बहाल कंदुसि ऐं वॾे वज़ीर थियण खां पोइ सेवण में इंडस्ट्री लॻाईंदुसि, हिते माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम कंदुसि, मेरिट ते नौकरियूं ॾियारींदुसि, तरक़ियाती कम कराईंदुसि ऐं उन सॼे में जेके सिंधोस्त इशूज़ आहिनि, सिंध जे क़ौमी मफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदुसि। इहे सभु हुन इक़रार कया। उन सां गॾोगॾु इहो चईं त 2018 जे इलेक्शन में साईं जलाल महमूद शाह जे ख़िलाफ़ु ऐं उन सां गॾु जेके बि दोस्त मौजूदु हुआ, सिकंदर राव पोटो, सैयद हाजन शाह साहिबु, बाजारी साहिबु ऐं ॿिया जेके बि समूरा दोस्त, उहे सभु ऐं चई जेके बि असां सां लाॻापियल दोस्त आहिनि, असां समूरा तव्हां सां इहे क़ुरान पाक विच ते रखी मुआइदो था कयूं। 2018 जे इलेक्शन में पीपल्स पार्टी जेकॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ु उमेदवार बीहारियो बि सही त असां पीपल्स पार्टी जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ु तव्हां सां गॾु बीहंदासीं, तव्हांजी मदद कंदासीं। जलाल महमूद शाह खे 2018 जे इलेक्शन में असां सभु सपोर्ट कंदासीं। उन मुआइदे जो उन्हनि ज़ामिन क़ुरान पाक खे विधो। असां मुस्लमान आहियूं ऐं उन वक़्तु असां पाक किताब जो एतिराम कंदे उन मुआइदे जो एतिराम कयो ऐं असां दोखे में अची वियासीं। उन करे उन दोखे जो हिसाबु किताबु बेंग मुस्लिम असांजो यकीन आहे त ख़ुदा पाक इंसाफ़ कंदो, छाकाणि असां सम्झूं था त क़ुरान पाक जॾहिं माण्हू कूड़ो क़ुरान खणे थो, दुनिया में उन्हनि सां हिसाबु किताबु थियो आहे ऐं हिननि सां बि थींदा। उन करे बार बार इहा ॻाल्हि जॾहिं थिए थी त आउं सभिनी उन्हनि शयुनि जो विक्टिम आहियां, छाकाणि त मूं ते इल्ज़ाम लॻायो आहे त भई मां हथु खणी वियुसि। ज़ाहिर ॻाल्हि आहे मां पंहिंजी पार्टी जे अॻियां ज़िम्मेवार उहिदेदार हुउसि। उन करे मुंहिंजी पार्टी जो फ़ैसिलो हो त हिकिड़ो माण्हू जॾहिं क़ुरान पाक खणी चए थो त मां सिंध दोस्त फ़ैसिला कंदुसि, अवाम जी तरक़ी जे लाइ इक़्तिदार वठां थो, अवाम जे बहितरीअ लाइ इक़्तिदार वठां थो, ईंदड़ इलेक्शन में तव्हां सां गॾु हूंदुसि, पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हूंदुसि। इहा ई ॻाल्हि जॾहिं पंहिंजो मलिक असद साहिब खे ख़बर पई त हुन 2018 जी इलेक्शन में हिननि खे छॾे ॾिनो, छाकाणि हुननि सम्झो त हीअ क़ुरान पाक खणी आया आहिनि ऐं क़ुरान पाक जो एतिराम कंदे हीअ 2018 जी इलेक्शन में जलाल महमूद शाह सां गॾु बीहंदा। उन करे विड्रा थी वियो, नेशनल असेंबली ते न बीठो।